हेलो दोस्तों, अॼु तव्हां सां ॻाल्हायां पियो तरक़ी ऐं इनोवेशन ते। तरक़ी छा आहे ऐं इनोवेशन छा आहे? दुनिया ॾींहों ॾींहुं ॾाढी तरक़ी करे रही आहे। तमामु वॾा इंफ्रास्ट्रक्चर ठही रहिया आहिनि। टेक्नोलॉजीज़ में तमामु घणी तरक़ी थी रही आहे। AI दुनिया खे तब्दील करे छॾियो आहे। हर हवाले सां दुनिया तरक़ी करे रही आहे। इवन कम्युनिकेशन में, इंफ्रास्ट्रक्चर्स में, टेक्नोलॉजी में, एजुकेशन में, हर हवाले सां तरक़ी करे रही आहे। ऐं उन में जेका थर्ड वर्ल्ड आहे, जेका डेवलपिंग वर्ल्ड आहे, उहा बि कोशिशि करे रही आहे त असां तरक़ी करूं। मुंहिंजे ख़्याल में जेका वॾी तरक़ी आहे उहा हिकु माण्हू जी क्वालिटी लाइफ आहे। त माण्हू जी ज़िंदगी खे असीं बहितर कीअं करूं, हुन इंसान जूं मुश्किलातूं कीअं दूरि करूं, माण्हू खे हिकु सहूलियत वारी ज़िंदगी कीअं मुहैया करूं, इहा वॾी इनोवेशन आहे। फॉर एग्ज़ाम्पल हिकु टीचर आहे, उहो प्राइमरी आहे, सेकेंडरी आहे या कॉलेज लेवल जो आहे या यूनिवर्सिटी जो टीचर आहे, हू पाण में इहा इनोवेशन आणे त हू जेको पढ़ाए रहियो आहे उन जी पढ़ाई जो को तरीक़ो नओं आहे या उहो ई ट्रेडिशनल तरीक़ो आहे जंहिं तरीक़े सां उहो हमेशह पढ़ाईंदो अचे पियो। जेकॾहिं हू पंहिंजे पढ़ाई जे तरीक़नि खे तब्दील करे थो ऐं उन सां ॿारनि खे हुन जा लेक्चर, उन जो तालीम ॾियण जो तरीक़ो सम्झ में अचे थो ऐं ॿारनि में, शागिर्दनि में तब्दीली अचे थी, त मुंहिंजे ख़्याल में इहा इनोवेशन आहे। अहिड़ी तरह हिकु हारी आहे जेको ट्रेडिशनल तरीक़े सां हारपो कंदो अचे पियो, पर उन सां उन जे ज़राइत ते को ख़ासि असरु न पियो आहे। जेकॾहिं उहो हारी को ज़राइत जो नओं तरीक़ो ॻोल्हे थो ऐं उन पंहिंजे कम में नवान आणे थो, उहा नवान ई इनोवेशन आहे जेका डेफिनेटली डेवलपमेंट खे वधाईंदी, जेका तरक़ी आणींदी। हर माण्हू, उहो रोअर हुजे, ड्रखन हुजे, टीचर हुजे, उहो पंहिंजे रोज़ जे कमकार में, रोज़ जे तरीक़नि में कहिड़ो नओं तरीक़ो आणे थो। शागिर्द आहे, उहो सिखण जे अमल में कहिड़ो नओं हिकु तरीक़ो पैदा करे पियो, उहो कहिड़ो मॉडल आणे पियो जंहिंमां उनजी सिख्या आसान थिए ऐं बहितर थिए। अहिड़ी तरह शागिर्द जेके यूनिवर्सिटीज़ ऐं इंजीनियरिंग कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था, उहे हिन लोकल प्रॉब्लम्स खे कहिड़े मॉडल ज़रिए हल कनि था। असांजे समाज जा जेके मसइला आहिनि उहो शागिर्द उन्हनि मसइलनि खे कीअं हल करे थो, उन लाइ हिकु बहितर तरीक़ो ॻोल्हे थो, त उहा बि इनोवेशन आहे। त ज़िंदगी जे हर मरहले में हर माण्हू कहिड़ी इनोवेशन आणे थो, त मुंहिंजे ख़्याल में उहा असुलु तरक़ी आहे। उहा इनोवेशन ई असांखे क्वालिटी लाइफ ॾेई सघे थी, छाकाणि उन इनोवेशन सां थींदो छा, कम्यूनिटी डेवलप थींदो, समाज डेवलप थींदो, मुल्क तरक़ी कंदा ऐं दुनिया तरक़ी कंदी। इवन असांजी कम्यूनिटी, असांजो समाज, असांजो मुल्क जेके एग्ज़िस्टिंग रिसोर्सिस आहिनि उन्हनि जी विरासत सही करण लाइ कहिड़ा तरीक़ा आणनि था। हिते किन वटि रिसोर्सिस जाम आहिनि ऐं के वीचारा पाणी खां सिकनि था, गैस खां सिकनि था, बिजली खां सिकनि था। रिसोर्सिस त मौजूदु आहिनि, हाणे उन्हनि जी डिस्ट्रीब्यूशन कीअं थी थिए, विरासत कीअं थी थिए, उन लाइ को मॉडल ई न आहे। पर जेकॾहिं इहो मॉडल प्रॉपर अची वञे त मुंहिंजे ख़्याल में इहा इनोवेशन आहे ऐं इहा ई तरक़ी कंदी। करिणो इहो आहे त इनोवेटिव माइंड थियणो आहे ऐं इनोवेटिव माइंड पैदा करिणा आहिनि, उहे माइंड ई तरक़ी करे सघंदा। मुंहिंजे ख़्याल में तरक़ी हिकु मंज़िल आहे ऐं इनोवेशन उन मंज़िल ताईं पहुचण लाइ हिकु ज़रियो आहे। त असां पाण खे कीअं बहितर ज़रियो बणायूं था, जो असीं सिर्फ़ु पंहिंजी न, पर पंहिंजे कम्यूनिटी, पंहिंजे समाज, पंहिंजी क़ौम, पंहिंजी धरती, पंहिंजे मुल्क जी तरक़ी में किरदारु अदा कयूं।